तो वतन जन विसारे स्टेज ते वेठल सभई मान वारा महिमान सभिनी अस्सलाम वालेकुम ऐं हाल में वेठल सभई अदब दोस्त सभिनी खे असां भलीकार चऊं था। वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो वॾे अरसे खां पोइ ग़ुलाम हैदर गुजर खे यादि कयो वियो आहे। इहा अहिड़ी शख़्सियत हुई जंहिं ते 1991 में मूंखे उनजे सवाने लिखण जो शौक़ु थियो। मां उहो ज़िक्र कयो आहे मकाले में पढ़ंदुमि। सिंधी अदबी संगत शाख शिकारपुर जे दस्तूरी पहिरीं गॾिजाणी में आयुसि त सजाद बार साहब जे हथ में इहो किताबु ॾिठुमि ऐं वर्क वराए ॾिसंदो रहियुसि। खेसि चयुमि त मां हीअ किताबु खणी थो वञा, पढ़ी वापसि कंदुसि। जॾहिं घर पहुतुसि त किताब ते छपियल तस्वीर ज़हन में तहरुक पैदा कई, छाकाणि जो जॾहिं मां 1991 ईस्वी में गवर्नमेंट हाई स्कूल रतोतेरो में HST हुयुसि त उते कंहिं दोस्त सां ॻाल्हियुनि में अदबी बहस शुरू थी वियो। पोइ त अदब जूं दरियूं खुली पियूं, जंहिंमें शिकारपुर जे अदब जी ॻाल्हि ते पुछियो वियो त ज़िले शिकारपुर में केतिरा अदीब शाइर आहिनि या थी गुज़रिया आहिनि। तंहिं ते मां खेनि अर्ज़ु कयो त बाबा इहा हिकु वॾी डिघी तारीख़ आहे जंहिंमें हज़ारे तख़लीक़ार थी गुज़रिया आहिनि, जंहिंमें शिकारपुर शहर ऐं उन ओसे पासे सभु इलाइक़ा अदबी तौरु वॾी सुञाणप रखनि था। जंहिंजी तारीख़ ते राकिम लिखियो आहे, अहिड़ी रीति लखी तालकी अदबी तारीख़ ते पंहिंजो अलॻि किताबु लिखियो जेको MA सिंधी मोनोग्राफ तौरु पेश कयो। उनखां पोइ गड़ियासीन तालकीअ लाइ पुछियो वियो त मुंहिंजे ज़हन ते केतिरा ई अदीब शाइर तरी आया। उनमें फ़क़ीर ग़ुलाम हैदर गुजर जो नालो बि वरितो, छाकाणि त नौशो रबड़ो अदबी तौरु घणो मशहूरु रहियो आहे। उन में केतिरा ई अदीब शाइर थी गुज़रिया आहिनि। असांजो दोस्त नज़ीर शाकिर बुरोई साहब इन ॻोठ जो रहाकू आहे। फ़क़ीर ग़ुलाम हैदर गुजर जे नाले वठण सां दोस्त फरमायो त अदा इहो फ़क़ीर रते जरे में घणो ईंदो वेंदो हो ऐं इन जा कुझु पोयां रते जरे में रहनि था। तंहिं ते मूं खेसि अर्ज़ु कयो त बाबा मूंखे उन्हनि सां मिलाए त मां फ़क़ीर ग़ुलाम हैदर गुजर बाबति उन्हनि खां मालूमात वठां। असांजे प्यारे दोस्त मुख़्तियार घुमरे साहब चयो सुभाणे तव्हां कादी मक़सूद जी दुकान ते अचिजो त पोइ तव्हां उन्हनि सां मुलाक़ात कराईंदुसि। ॿिए ॾींहुं जॾहिं स्कूल ड्यूटी तां फारिग थियुसि त सिधो घुमरे साहब वटि आयुसि ऐं पोइ हिन कादी मक़सूद गुल सां मुलाक़ात कराई ऐं मुंहिंजे कम खां बि वाक़ुफ़ु आगाह कयो। तंहिं ते कादी साहब वराणियो त हिते हिकु मेडिकल स्टोर आहे जेको गुजरनि जो आहे, उते साईं खे वठी वञ।